अस्सलाम वालेकुम। हिन जो जेको ॿियो हिसो आहे स्क्वायर रूट बाय द डिवीजन मेथड, उन में असां हिकिड़ो अहिड़ो अंग खणंदासूं जेको मुकमल स्क्वायर रूट न हूंदो ऐं न ई उहो जेको आहे हे जेके परफेक्ट स्क्वायर्स हिते मेंशन थियल आहिनि इन्हनि मौक़े मां शामिलु हूंदो। त इन जे लाइ जेको अंग आहे उहो असां फॉर एग्ज़ाम्पल 720 खे खणूं था। नाउ 720, as per rule we made the pairs from right to the left. now हाँ जेको 7 आहे पहिरियां इहो असां ॻोल्हींदासूं हिते मेंशन कयल परफेक्ट स्क्वायर्स में। त 7 जेको आहे उहो किथे बि कोन्हे। हाणे इहो 7 जेको आहे इहो 9 ऐं 1 जे विच में थो अचे। त हाणे इन जो मतिलबु आहे असां हिन खां 7 खां घटि वारो जेको स्क्वायर रूट आहे उनखे पकड़ींदासीं। दैट मीन्स उहो 4 आहे। हाणे 4 असां हिते कोन लिखंदासीं। 4 जे पारां असां जेको 4 जो स्क्वायर रूट आहे उनखे हिते लिखंदासीं। दैट मीन्स 2 हिते बि लिखंदासीं, 2 हिते बि, 2 हिते बि। नाउ हिते असां जेको आहे उहो प्लस कंदासीं, 2 + 2 = 4। नाउ हिन 2 खे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, 2 × 2 = 4। नाउ 7 मां असां 4 खे सब्ट्रैक्ट कंदासीं त असांखे मिलंदो 3। पोइ जेको 20 आहे इनखे असां हिते लाहे ॾींदासीं। अगेन जेको 4 आहे इन जे पोयां असां हिकिड़ो अहिड़ो अंग रखंदासूं जो उन ई रखियल अंग सां मल्टीप्लाई करण सां जेको जवाबु आहे 320 अचे या उनखां घटि अचे। त इन जे लाइ 4 आहे, मां हिते पहिरियां 6 पियो रखां, 6 × 36, 6 × 24, 3 × 27। ठीकु आहे। हाणे अंग जेको आहे मूंखे सही पियो लॻे, पर हिकु दफ़ो असां वरी बि जेको आहे कंफर्म करण जे लाइ त वाक़ई जेको आहे इहो इन खां घटि आहे या इन खां वधीक बि को घटि थी सघे थो। असां 7 था रखूं। हाणे 7 × 7 = 49, 7 × 4 = 28, 28 × 4 = 32। ठीकु आहे। तव्हां जेको 7 रखियोसीं त जेको अंग आहे उहो 329 थी पियो वञे। दैट मीन्स उहो 320 खां मथे चढ़ी पियो वञे। तंहिंजे करे माना असां 7 न 6 खे जेको आहे उहो हिते रखंदासीं। उहो 6 असां हिते बि रखंदासीं, उहो 6 हिते बि। नाउ 6 खे 46 सां मल्टीप्लाई कंदासीं त जेको जवाबु आहे उहो असांखे छा मिलियो आहे 276। माइनस कंदासीं। हाणे हिननि खे असां पाण में प्लस कंदासीं। 6 + 6 = 12, 1 हिकिड़ो मथे, 1 ऐं 4 हिते असांजा 5 अची विया। हिन में जेके असां माइनस कंदासीं 10 मां 4 विया, 6 विया, 4 बचा, ऐं 11 मां 7 विया, 4 बचा, ऐं 2 में विया ॿुड़ी बची। असां जेको आंसर आहे स्क्वायर रूट उहो आहे 26।